अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊं आहियां पेरिया गुल। सबका पेरिक नज़र हेडलाइंस ते। सलामती काउंसिल अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जी गज़ा मंसूबे जी हिमायत में करारदाद मंजूर करे वरिती। गज़ा लाइ बैनुल अक़वामी इस्तेहकाम फोर्स जे क़याम ऐं गज़ा में आरज़ी हुकूमत जा नुक़्ता बि शामिल। करारदाद जे हक़ में पाकिस्तान समेत 13 मुल्कनि वोट ॾिनो। रूस ऐं चीन वोटिंग में हिस्सो न वरितो। पाकिस्तान जे नुमाइंदे आसिम इफ्तिखार सलामती काउंसिल में खिताब कंदे चयो आहे त ट्रंप जी गज़ा मंसूबे जी आजिया कयूं था। अमन मुआहिदे सां गज़ा जंग जो ख़ात्मो ईंदो, जंहिं जो मक़सद गज़ा में फ़लस्तीननि जे क़त्लेआम खे रोकणु आहे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप पारां सऊदी अरब के F-20 बेड़हाक जहाज़ विकिरो करण जो ऐलान। सऊदी वली अहद अॼु व्हाइट हाउस में सदर ट्रंप सां मुलाक़ात कंदो। ख़ाबरो इदारे मूजिब सऊदी अरब अफ्रीका खां रुपए डॉलरनि जा 48 जहाज़ ख़रीद करणु चाहे थो। अमरीकी सदर ऐं सऊदी वली अहद विच में मुलाक़ात में दिफ़ा ऐं सिविलियन न्यूक्लियर प्रोग्राम ते ॻाल्हि ॿोल्हि थींदी। आज़ाद कश्मीर जो नओं वज़ीर आज़म अॼु उहिदे जो हलफ़ खणंदो। फैसल राठौड़ जी हलफ़ बरदारी तक़रीब मुज़फ़राबाद में थींदी। तक़रीब में शिरकत लाइ पीपल्स पार्टी लेडीज़ विंग सदर फरियाल टालपुर मुज़फ़राबाद पहुची वई। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी की शिरकत जो इम्कान। गुज़िरियल ॾींहुं चौधरी अनवारुल हक़ ख़िलाफ़ बेएतमादी रिथ कामयाब थी हुई।